वॾी मुसीबत आई वियो। वॾी मुसीबत तूं आहीं जो मुंहिंजी ॻाल्हि तोखे सम्झ में ई नथी वेहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अॼु पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। मां हिन टाइम बीठल आहियां शिकारपुर, जिथे अवां ॾिसी रहिया हूंदव बहितरीन हिकु कॉमेडी सोप सीरियल हड़े हिकु जहिड़ा उनजे सेट ते बीठल आहियां। ऐं तमामु जेके हिते अदाकारूं आयल आहिनि ऐं उन्हनि दोस्तनि सां बि अवां जी मुलाक़ात कराईंदुसि ऐं जेका शूटिंग हले थी पई उन बारे में अवां दोस्तनि खे ॿुधाईंदे हलंदुसि। ऐं हीअ जेको मुंहिंजो अवां गेटअप ॾिसी रहिया आहियो, मुंहिंजो बि हिन में हिकिड़ो उन जो हिकिड़ो कैरेक्टर आहे किरड़ जे नाले सां। तमामु हिकिड़ो बहितरीनु कैरेक्टर आहे जेको अव्हांखे ज़रूरु वणंदो। ऐं इहे सभ खां पहिरियों त मां अवां दोस्तनि खे हिकिड़ी हिन जी गुज़ारिश कंदो हलंदुसि, जेकॾहिं अवां दोस्त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग ते आयो न्यू त सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे अवां सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि जे मोबाइल में अची वञे, अव्हांखे मिले हिकिड़ो बहितरीनु वीडियो। जीअं हर दफ़ा मां अवां दोस्तनि खे बहितरीनु व्लॉग ॾींदो आहियां, बहितरीनु वीडियोज़ ॾींदो आहियां। हिन टाइम पाकिस्तान जा पूरे असांजे सिंध जा बहितरीनु सीनियर अदाकार जेके त मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जा जेका व्यूज़ बि अवां दोस्तनि ताईं मां ज़रूरु शेयर कंदो हलंदुसि। त सभ खां पहिरियां लाइक कमेंट करणु न विसारींदा। ऐं जेके दोस्त कहिड़े कहिड़े शहर खां, कहिड़े कहिड़े हंधा, कहिड़े सिटीअ खां, किथां खां मुंहिंजो वीडियो ॾिसी रहिया आहियो, इहो बि ज़रूरु लिखंदा करो कमेंट में, पंहिंजो नालो ज़रूरु लिखंदा करो क्लियर करे त जीअं मां अचण वारे वीडियो में अवां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा करां थी। जीअं हिते असां वटि मौजूदु आहिनि बहितरीनु कैरेक्टर उस्ताद नियाज़ ख़ान शेख साहब, उहे बि हिते मौजूदु आहिनि। हुनखां अलावा ॿिया बहितरीनु आर्टिस्ट जेके आपा शबीरा चन्ना जी जेका धीउ आहे उहा बि हिते मौजूदु आहे, नादिया चन्ना, ऐं हुनखां परी ख़ान बि मौजूदु आहे। हुनखां बि अवां जा व्यूज़ मां शेयर कंदो हलंदुसि। अस्सलाम वालेकुम यारी मदद, मां नादिया हुसैन चन्ना। जीअं त हीअ वीडियो तव्हां ॾिसी रहिया आहियो सत्तार काज़ी व्लॉग्स चैनल ते, सो हिननि खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं हिननि खे छा चइबो आहे एप्रिशिएट कयो त जीअं अञा वधीक सुठा व्लॉग्स ठाहे सघनि ऐं तव्हां ताईं पंहिंजी नॉलेज पहुचाए सघनि। थैंक यू सो मच। वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो मासाद खीरो। तव्हां हिन वक़्तु ॾिसी रहिया आहियो सत्तार काज़ी व्लॉग चैनल। ऐं सभिनी ॾिसंदड़नि खे मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे त हीअ जेको चैनल आहे हिन खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। ऐं तमामु बहितरीनु हिन में जेको वीडियोज़ पिया आहिनि, ऐं हिकु दफ़ो तव्हां हिन जे चैनल खे विज़िट कयो ऐं इनशाला तव्हांखे मज़ो अची वेंदो। तमामु ज़बरदस्त हिन में व्लॉग आहिनि, फ़नी ड्रामा या फ़नी जेको आहे सो वीडियोज़ या इस्लाही मैसेज, तमामु बहितरीनु सत्तार व्लॉग ते कमु पियो हले। सो मां ॾिसंदड़नि खे वरी बि इहो ई अर्ज़ु कंदुसि त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। वॾी महिरबानी। रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो स्टेज ऐं टीवीअ जो अदाकार नियाज़ शेख पत्थर दुनिया ग़ुलाम कादर। असांजे प्यारे प्रीन दोस्त काज़ी अब्दुल सत्तार जो यूट्यूब चैनल व्लॉग आहे, उन खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। अवां जी वॾी महिरबानी थींदी। काज़ी अब्दुल सत्तार तमामु हिकिड़ी बहितरीनु शख़्सियत जो मालिक आहे ऐं तमामु सुठो अदाकार, आर्टिस्ट ऐं उन सां गॾोगॾु डायरेक्टर बि आहे। ऐं हिन में तमामु घणियूं ख़ूबियूं आहिनि। तव्हां हिन जो यूट्यूब चैनल खे लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर कंदव त इंशाअल्लाह ताला तव्हांखे तमामु सुठा प्रोग्राम काज़ी अब्दुल सत्तार ॾींदो। वॾी महिरबानी, अल्लाह ख़ुशि कंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां जो पंहिंजो अदाकार हिदायतकार ज़फ़र खोखर सत्तार काज़ी व्लॉग सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। इहो अर्ज़ु रखंदुसि त सत्तार काज़ी असांजे सिंध जो तमामु बहितरीनु ऐं भलोड़ आर्टिस्ट आहे। हीअ फ़नी ख़िदमतुनि जे हवाले सां तमामु हिकिड़ो जराह माण्हू आहे। या ॿी ॻाल्हि आहे त थोरो ओझल रहियो आहे, ॿाहिरि रहियो आहे कुझु सबबनि मजबूरियुनि जे करे। इंशाअल्लाह ताला उहो ॾींहुं परे न आहे जो असांजे सिंध जे फ़नी उफ़क़ ते ही चमकंदो, बहितरीनु परफॉर्म कंदो ऐं सिंध जो हर डायरेक्टर हिन खे कंसिडर कंदो। सो सत्तार काज़ी व्लॉग हिन जो चैनल आहे, हिन खे सब्सक्राइब कयो, हिन जा वीडियो शेयर कयो, हिन खे ॾिसो, हिन जो टाइम वधायो। छो त सत्तार काज़ी इंतिहाई बहितरीनु इंसानु, बहितरीनु व्लॉगर, बहितरीनु आर्टिस्ट ऐं बहितरीनु दोस्त आहे। थैंक यू। अस्सलाम वालेकुम, आउं आहियां अदाकार दाद मोहम्मद बलोच। दोस्तों, जीअं त असीं हींअर मौजूदु आहियूं सत्तार काज़ी व्लॉग सां गॾु, उन अदे जो यूट्यूब चैनल आहे सत्तार जो। सो मां अव्हांखे अर्ज़ु कंदुसि त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं अदे जा वीडियो ॾिसो ऐं सुठा कमेंट कयो। अदे खे ॾाढा सुठो वीडियो ठाहींदो आहे, मां बि ॾिठो आहे, अव्हां बि ॾिसो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो अरसान ज़फ़र, असिस्टेंट डायरेक्टर हड़ई हिकु जहिड़ा जो। सत्तार काज़ी जे नाले सां यूट्यूब चैनल आहे, जिन खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। थैंक यू।
अस्सलाम वालेकुम मां तव्हांजी पंहिंजी परी खान। जीअं त सत्तार काज़ीअ जो यूट्यूब चैनल आहे व्लॉग, उनखे पूरो ॾिसंदा, जेके बि ड्रामा आहिनि तव्हां उनखे एंड ताईं ॾिसो, तव्हांखे मज़ो ईंदो ऐं उनखे सब्सक्राइब बि कयो, लाइक कयो। थैंक्स। अस्सलामुअलैकुम, मां नदीम जमाली ऐं अवां मूंखे ॾिसी रहिया आहियो काज़ी सत्तार व्लॉग यूट्यूब चैनल ते। सो दोस्तों इन चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं सुठा वीडियो हिन व्लॉग में ईंदा आहिनि। मां पाण बि सब्सक्राइब कयो आहे ऐं उमेदु कयां थो तव्हां बि सब्सक्राइब कंदव। काज़ी असांजो प्यारो दोस्त ऐं सुठो भाउ आहे असांजो। हिन टाइम असां मौजूदु आहियूं हर हिकु जहिड़ा ड्रामे जे सेट ते। सो काज़ी साहब जो हिन ड्रामे में माशाल्लाह सुठो कैरेक्टर आहे। सो उन जा भी BTS जेका हिन व्लॉग में अपलोड थींदा। सो ॾिसंदा रहो काज़ी सत्तार व्लॉग यूट्यूब चैनल। वॾी महिरबानी। ॾिसण विसारंदे हिन वीडियो खे आख़िर ताईं वाच ज़रूरु कंदा आहियूं। आख़िर ताईं मां दोस्तनि खे वॾी महिरबानी। तमामु दोस्तनि जी अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। तो दोस्तों वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। तेसीं तमामु दोस्तनि खे वठंदो इजाज़त। अल्लाह भाई।